ब्लॉक 1 जा जेके रहवासी आहिनि कोली बिरादरी जेके माण्हू आहिनि या जेके ब्लॉक 1 ते जेके कमु कंदड़ कंपनियूं आहिनि शंघाई कंपनी ऐं जेका साइनो सिंध कंपनी उन्हनि जे ज़्यादतनि जे ख़िलाफ़ु 12 ॾींहं खां इस्लाम कोर्ट प्रेस क्लब ते एहतजाज करे रहिया आहिनि। अॼु इन्हनि जे एहतजाज सां जेके गॾु थिया आहिनि उहे धरती दोस्त जेका मुआज़ आहे उन्हनि जा अॻवान बि हिते गॾु आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू छा था चवनि ऐं उन्हनि जो कहिड़ो मुतालबो आहे। हिन महिल भावे तड़िया जेके कोली आहिनि उनखे कंपनी 1 जे घेरे में अची विया आहिनि। हू न उथी वेही सघनि था, उनजी प्राइवेसी मुतासिर थी आहे ॾाढी ऐं हू मुतासिर थी चुका आहिनि। सो असां चाहियूं था त उन्हनि जा जाइज़ मुतालबा मञा वञनि। 1 ब्लॉक हिन सफ़ा नाजाइज़ आहे। हिन जो घर माना महफ़ूज़ कोन्हे। हीअ हिकिड़े टिकुने में हणिया विया आहिनि जेको हिन जे मथे मोर्चा वेठा आहिनि। माना हिन पासे मोर्चो हिन पासे मोर्चो, हिन जो को ॿार बच्चो माना उथी बि नथो सघे। असां अॼु धरती दोस्त मुआज़ जे तरफ़ां भावे तर जे कोलियुनि जे एहतजाज में शरीक थिया आहियूं। असां हितां जे वस वारनि चूंडल नुमाइंदनि, हितां जे इंसानी हक़ूक़नि जूं जेके बि ह्यूमन राइट्स जूं तंज़ीमूं आहिनि उन्हनि सभिनी दोस्तनि खे हिकिड़ी गुज़ारिश ऐं हिकिड़ी अपील था करियूं त ख़ुदा हिननि माण्हुनि जी वारसी करियो। असां कोयले जा मुखालिफ़ न आहियूं। असां पहिरीं ॾींहं खां चयोसीं त यार कोयलो मुल्की मैशत जे लाइ इंतिहाई अहम आहे, तव्हां कोयलो भले कढो। असां कोयले जे लाइ ज़मीनूं ॾिनियूंसीं, असां पंहिंजा माग मकान वथाण विड़ ॾिनासीं। असां चवंदा तव्हां भले कोयलो कढो, पर घटि में घटि हिननि माण्हुनि जी हक़ तलफ़ी त न करियो न। सिंध साइनो ऐं शंघाई कंपनी आहे जेका असांजा जेका चराग आहिनि असां गसपंद माल रोके छॾनि। ठीकु आहे, असांजो ॿार बच्चो उथणु वेहणु सभु बंदि थी वियो। सभु अची कंपनी जो घेरो अची वियो। असांजे न को ॿार बच्चो थी सघे न को माल चरे सघे। असांखे अची विया भारी में सफ़ा विच ते। असांजा जेका घर कंपनी जे विच में अची विया आहिनि, असांजो हक़ ॾिनो वञे। ही चवनि पिया त कोली जेके आहिनि उन्हनि सां ज़्यादतियूं थियनि पियूं, उनजो नोटिस वरितो वञे, उन्हनि खे ॿिए हंधि किथे मुतबादल जॻह ॾिनी वञे ऐं कंपनी जे ख़िलाफ़ जी शिकायत कनि पिया त थरकोल ब्लॉक 2 ते जेके एंग्रो कंपनी कमु कयो पए उन जी पॉलिसन ते बि ही कंपनी वारा जेके कमु कोन पिया कनि ऐं माण्हुनि खे दरबदर करे रहिया आहिनि। ही मुतालबो कनि पिया। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अहमद अली शेख, सेशन जज थरपारकर समेत सिंध जे वॾे वज़ीर खां नोटिस वरितो वञे, अदालती कमेटी जोड़े उन ते जांच कई वञे ऐं कोली बिरादरी जेके माण्हू आहिनि उन्हनि सां जेका इंसाफ़ कयो वञे। गाज़ी बजीर, अवामी आवाज़, TV न्यूज़, इस्लाम कोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।